बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हवा यो हिकिड़ी स्लेट आई आहे शागिर्दनि लाइ। हिन जो कवर आहे, हिते मथे लिखियलु आहे LCD राइटिंग टैबलेट। क़ीमत मुंहिंजे ख़्याल में हिनजी 300 ॿुधाइनि पिया। हवा हिन में कहिड़ा फंक्शन आहिनि, छा आहिनि ॿुधा। हीउ जेको हिन जो कलम किथे आहे, कढ ॿाहिरि। कलम रखण जी जॻह पए हिन में, कलम रखण जी जॻह। हाणे हिन जा अखर मिटा भला मिटनि था, मिटा। हीउ मथां लॉक थियल आहे, इहे अखर ॾेई विया हलिया। शाबाश। हीउ अखर जेको हिन जा ख़तमु थी विया ऐं हिन खां पहिरीं जेको लॉक थियल आहे त हीउ जेको अखर हिन जा ठहनि कोन हा। सो हीउ मुंहिंजे ख़्याल में प्राइमरी साइड ते कची वारनि लाइ, पहिरीं वारनि लाइ तमामु बहितरीनु जेको आहे स्लेट चऊं असीं हिनखे। ऐं हीउ जेको आहे कापियुनि वग़ैरह जा तमामु घणा ख़र्च थियनि था। 300 रुपए जी त मुंहिंजे ख़्याल में कापी आहे, उन खां वधीक जेको आहे असीं ख़र्च करे था वञूं ऐं कापियूं वरी ख़तमु थी थियूं वञनि, किचिरो बि थिए थो, सभु कुझु हली। हीउ बहितरीनु शइ आहे। हिन में जेको आहे हिकिड़ो अखर लिखो, वरी सही न लिखी सघे त वरी उस्ताद हुनखे सेखारे। त हुन हिसाब सां हीअ स्लेट ॾाढी बहितरीनु आहे मुंहिंजे ख़्याल में। इहा इस्तेमालु करणु खपे। वधीक तव्हां पंहिंजी राय जो इज़हार करे सघो था।